मुबारकपुर का खबर शामिल कंदासीं। घरां कावड़ जी निकतल नींगर जो 5 ॾींहं गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो, वारिस परेशान आहिनि। अवां खे आगाह कंदासीं। ॻोठ सचल सरकी वासी 16 वरनि जो ज़हीर अहमद पुट अल्लाह ॾिनो सरकी घरां कावड़ जी निकिरी वियो हो। वारसनि जो चवणु आहे त ॻोल्हा बावजूद नींगर जो को पतो नाहे पइजी सघियो, खेसि ॻोल्हा में मदद कई वञे। ख़बर शामिल कयूं पिया। मुबारकपुर में घरां कावड़ जी निकतल नींगर जो 5 ॾींहं गुज़रण बावजूद पतो न पियो, संदसि वारिस परेशान आहिनि। वारसनि जो चवणु आहे त ॻोठ सचल सरकी वासी 16 वरनि जो ज़हीर अहमद पुट अल्लाह ॾिनो सरकी घरां कावड़ जी निकिरी वियो हो। ॻोल्हा बावजूद नींगर जो को पतो नाहे पइजी सघियो, खेसि ॻोल्हण में मदद कई वञे। ख़बर शामिल कयूं पिया। मुबारकपुर में घरां कावड़ जी निकतल नींगर जो 5 ॾींहं गुज़रण बावजूद पतो न पियो, वारिस परेशान आहिनि। ॻोठ सचल सरकी वासी 16 वरनि जो ज़हीर अहमद पुट अल्लाह ॾिनो सरकी घरां कावड़ जी निकिरी वियो हो। वारसनि जो चवणु आहे त ॻोल्हा बावजूद नींगर जो को बि पतो नाहे पइजी सघियो, खेसि ॻोल्हा में मदद कई वञे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर में घरां कावड़ जी निकतल नींगर जो 5 ॾींहं गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो, संदसि वारिस परेशान आहिनि। मुबारकपुर खां ख़बर शामिल करे रहिया आहियूं। घरां कावड़ जी निकतल नींगर जो 5 ॾींहं गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो। ॻोठ सचल सरकी वासी 16 वरनि जो ज़हीर अहमद पुट अल्लाह ॾिनो सरकी घरां कावड़ जी निकिरी वियो हो। वारसनि जो चवणो त ॻोल्हा बावजूद नींगर जो को बि पतो नाहे पइजी सघियो, खेसि ॻोल्हण में मदद कई वञे। मुबारकपुर खां ख़बर शामिल कयूं पिया। घरां कावड़ जी निकतल नींगर जो 5 ॾींहं गुज़रण बावजूद पतो न पइजी सघियो, संदसि वारिस परेशान आहिनि।